बेटा मेरा ये भरम मेरे सिंधी होने की निशानी है। आओ कभी सिंध अगर कोई परेशानी है। गूगल मूंखे इहो ॿुधाए मुंहिंजी घरवारी कॾहिं मरंदी जीअं मां ॿी शादी कयां। पुट आसरो ही न कर, इन मां गुजारो कर या तोखे मारे पो मरंदो। मेहनत करता हूँ, घर चलाता हूँ, खून पसीने की कमाई में खाता हूँ। मुझ पे तनकीद करना बंद करिए जनाब, मैं आपके आगे थोड़ी हाथ फैलाता हूँ। Allahumma inni lakasumtu wa bika amantu wa alayka tawakkaltu wa ala rizqika aftartu. Now eat you. Okay. मुके प्यार करण जी बीमारी या मुके यार करण जी बीमारी, मुके प्यार करण जी बीमारी या मुके यार करण जी बीमारी। सुनी सिजदत जोड़ी असांजी रखे रब सलामत, कायम दायम रहे ही मोहब्बत। असां खे को मिटाए सघे एतिरो कंहिं में दम ई नाहे। असां तव्हां खे मिटाए सघूं एतिरो असां खे टेम ई नाहे। गूगल मूंखे इहो ॿुधाए मुंहिंजी घरवारी कॾहिं मरंदी जीअं मां ॿी शादी कयां। पुट आसरो ही न कर, इन मां गुजारो कर या तोखे मारे पो मरंदो। बुध हुकुम आई लव यू पंहिंजो बूथ ॾिठो अथई तॾहिं त चवां थो, ॼण निम में दॿो टंगियो पियो आहे। पंहिंजो ॾिठो थी 1.5 किलो मेकअप थपिया ई आहे। दुनिया चेदी आबादी घट थे, असारा सिंधी हरी चंदा राणा तो महाराज थींदा। हालात वर्गो गरीबन जूं तारूं कटण वारो अमीरन जा पीवी सिनोड़ भी तव्हांखे नज़र नथा अचनि, छो त उन्हनि जो माल था खाओ। चवे सरदार तौकीर अंसारी खैरपुर वारो, गरीब जे पखे ऐं सेवर जो बिल 15,000 ऐं अमीर जूं 4 एसियूं हलन त बि बिल 700। हालात अथव करप्शन करण वारो, हक़ हिलाल जी रोज़ी मां ढो नथो थिएव, कबर में बि वञणो आहे भओ नथो थिएव, भओ नथो थिएव। अच्छा जो बोलोगे वो करूंगी बाबा। पक्का 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 मन बाबू बोल, हाय मेरे बाबू सोना बोल, ओ मेरे सोना लाड लड़ा, अरे मेरे लड्डू प्यार। अचो कहिड़ो बैकग्राउंड तव्हांखे सूट करे थो, तव्हां असांखे ॿुधाए सघो था? सर तव्हां जेको आहे सो हे वारो बैकग्राउंड सफ़ा ज़बरदस्त आहे। हे वारो हा ही सही आहे। हा हिन जगह ते बीह करे रिकॉर्डिंग कयईं थो, पोइ साइड में तूं हेॾे थी वञे, हेॾे नथी चई साम्हूं सिज आहे। ओके है ना, आई विल ट्राई माय बेस्ट। ओके। जेड़ा भी गया हिन जेल भी ॾिठा हिन, असां जा तो उहे जानी तारा न ॾिठा हिन। अज तोखे मुंह ते धार ॾिसी ही सारो ज़मानो खिले थो, अज तुंहिंजा मुंह ते वार ॾिसी ही सारो ज़मानो खिले थो। छो थो तूं मुंह ते प्यारा माण्हू खिला। तुंहिंजी सोच खां बि वधीक ख़तरनाक आहियूं, दुश्मन खे कॾहिं बि कंदा न माफ़ आहियूं। चवे किंग जावेद भंड ऐं तुफेल जूणे जो, हालात थी दिल में बुग़्ज़ रखण वारा। तूं छा बिगाड़ींदे असांजो ॿियनि जे टुकरनि ते पलण वारा। जॾहिं पंहिंजे घरां खाए त पोइ मुक़ाबलो कजां, पोइ मुक़ाबलो कजां। सब्सक्राइब टू आतिफ पालारी। अञा त असांजो पहिरीं फोन ते आराब तो, नओ थियो आहे जानी तुंहिंजो मुंहिंजो वास्तो। कॾहिं असां सां गॾु रहंदे, पहिरीं मुलाक़ात में मुरीद थी वेंदे। साम्हूं वेही सोना जॾहिं कचहरी कंदे, पहिरीं मुलाक़ात में
साहब घर वारी जो सनासी कारड ठाहे ॾियो। निकाह नामो ॾे। साईं ॻोठ जे मौलवी निकाह पढ़ायो, छाती जी ख़ुशी में उन खां रजिस्ट्री वठण विसरी वई। घणा साल थिया थी शादी के? इहो 10-15 साल। वाह रे वाह, एतिरा साल बग़ैर कागज़नि जे गाॾी हलाए पियो। वणन जे थुड़न ते लिखा पाण नाला, वणन जे थुड़न ते लिखा पाण नाला, उहे कंहिं मिटाया त घोड़ा गड़ी पिया, अभी याद आया त घोड़ा गड़ी। बेटा मेरा ये भरम मेरे सिंधी होने की निशानी है, आओ कभी सिंध अगर कोई परेशानी है। अरे अदा इन मोटरसाइकिल जा 20 लख मां ॾियां तो मूंखे ॾे। न बाबा न ॾेणी। अरे यार बाहूं तो ॿधाए 30 लख वटि मूंखे ॾे। बाबा न ॾेणी न ॾेणी। यार हिन मोटरसाइकिल में अहिड़ो आहे छा जो तूं 30 लखे बि नथो ॾे? अरे यार ये 10 चक्कर एक्सीडेंट थिया, 10 चक्कर ज़ाला मारियूं अथसि। इहा ॻाल्हि आहे त मां हे पहिरें पोइ तो 50 लख मां ॾियां तो मूंखे ॾे। मीरे सब छोकरिन ना वीडियो ठाहिनि, तू नथो ठाहे? असां उतरा थी आहियूं, मञूं था थोड़ा जज्बाती आहियूं पर बेगैरत न आहियूं। कुछ छोकरा छोकरियन के 50 रुपयन वारी मुंडरी ॾेई चवंदा आहिनि जानू हाणे बुरको पाईंदी कर, तो ते सिर्फ मुंहिंजो हक़ आ। तू पढ़ी करे छा थींदी? असां पढ़ी करे पुलिस वारा थींदासीं। पुलिस वारा जो बोला? हा त पुलिस वारा असां इंसाफ कंदासीं, ओड़नि पुलिस वांगुरु थोरे जो माल वठी चोरनि खे छॾे ॾे। तू छा करे वागी? असां पंहिंजो इंसाफ कंदासीं, असां ग़रीबनि जी मदद कंदासीं। हां गरीबनि जी मदद कंदे? हा सफ़ा ज़िलोई तो खां मट था कयो, राबतोई कट था कयो, हो असां मोलाई माण्हू तो सा कोन पुगास। जेतरी मोहब्बत मां तो सा कयो तो उतरी तो सारी दुनिया में कोई भी नथो करे सके, कोई भी न। जेकॾहिं तू चवी तो मां पंहिंजे जिस्म खां पंहिंजी रूह धार करे सघां थो। बस तू रुको हिकु दफ़ो चओ त सही। हाँ तो पर वही देखा मां भी तो कीअं थो वरी। दर्द अहिड़ो बे ज़िंदगी तुम्हें अहिड़ो आहे जादू जेको ॾिसे उहो काबू, तोड़े सखर में रहे या रहे हू दादू। ओ पंजवार वराए छात घुमण आ तुझो माण्हू मारे सफ़ा विझंदे। पंजवार वराए तुसीं जद हसदे हो सजना असां दे सीने ठंड पैंदी कि साडा दिन नहीं चढ़दा हो जद तक तकिए ना तुहानू साडे लई तां दुपहरे भी। बेटा मेरा ये भरम मेरे सिंधी होने की निशानी है, आओ कभी सिंध अगर कोई परेशानी है। साईं रोज़ो लॻो अथई न? ना हाणे मां सोचां पियो यार मास्टर जेके ॿार पढ़ाईंदा आहिनि 50-60 हज़ार पगार, मौलवी वीचारा आज़ान ॾियनि असांखे उथा आहिनि रोज़ा रखरा आहिनि, उन्हनि खे छा मिलंदो आहे? साईं हलवो केॾो सुहिणो आहे माशाअल्लाह, केॾो सुहिणो आहे माशाअल्लाह, वरी वेस पाई थो तो भला तुंहिंजी मुर्ग। असांखे को मिटाए सघे एतिरो कंहिं में दम ई नाहे। असां तव्हांखे मिटाए सघूं एतिरो असांखे टेम ई न आहे। अञा त असांजो पहिरीं फोन ते आराबतो नओ थियो आहे जानी तुंहिंजो मुंहिंजो वास्तो। हिकु ॾींहुं असां सां गॾु रहंदे पहिरीं मुलाक़ात में आशिकन जो शहर थी इहे नखरा न हिते हलंदई, चरी ही शिकारपुर थी इहे नखरा न हिते हलंदई, किताबनि में थी लिखियल हिन शहर जा माण्हू ज़ोर थी।
ई